तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे। जी नाज़रीन, तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरा कया विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मुल्क जे सियासी सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरा कया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरा कया विया आहिनि। PM हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे।